अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि वस्सलातु वस्सलामु अला अहलिहा अम्मा बअदु फ़क़द क़ाल रसूलुल्लाहि सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अय्युहन्नास इन्नहु क़द अक़बल इलैकुम शहरुल्लाहि बिल बरकति वर रहमति वल मग़फ़िरह। नाज़रीन किराम अस्सलामु अलैकुम। जीअं त माहे रमज़ानुल मुबारक अची चुको आहे, उन मुनासिबत सां रसूल अकरम जे ख़ुतबा शाबानिया जे पहिरियनि जुमिलनि सां इब्तिदा कई आहे। अज़ीज़ान मोहतरम, असांजो दस्तूर आहे, कानून आहे त जॾहिं बि असां वटि को अज़ीम महिमान अचण वारो हुजे या का अज़ीम मुनासिबत अचण वारी हुजे, जीअं ईद उल मुबारक जो ॾींहुं आहे, ईद उल फितर आहे या ईद उल ज़ुहा आहे, त असां पहिरियां खां उन जे लाइ तयारी शुरू करे छॾींदा आहियूं। पहिरियां खां उन जे लाइ आमादगी कंदा आहियूं, एहतिमाम कंदा आहियूं। अगरि ईद जो ॾींहुं आहे, असां पहिरियां खां लिबास जे हिसाब सां, ताम जे हिसाब सां, सैर तफ़रीह जे हिसाब सां असां तयारियूं कंदा आहियूं। त ईअं ई माहे रमज़ानुल मुबारक बि असांजे लाइ हिकु अज़ीम महिमान आहे ऐं महिमान बणिजी अची रहियो आहे। ऐं पाण सां गॾु ही उहो बाबरकत महिमान आहे, ही उहो अज़मत वारो महिमान आहे जेको पाण सां गॾु इंसानियत जे लाइ अज़ीम ऐं क़ीमती तोहफ़ा, बरकत जहिड़ा तोहफ़ा, रहमत जहिड़ा तोहफ़ा, मग़फ़िरत जहिड़ा तोहफ़ा खणी करे इंसानियत जे लाइ ईंदो आहे, ताकी इंसानियत पंहिंजी निजात जे लाइ इन माह मुबारक मां हिकु बहितरीन ऐं आसान अंदाज़ में इस्तिफ़ादो करे सघे। अज़ीज़ान मोहतरम, हीउ वॾो अज़मत वारो महीनो आहे, रहमतुनि वारो महीनो आहे। इहो ई सबबु आहे जो जीअं माहे मुबारक रमज़ानुल मुबारक जी तरफ़ आइमा मासूमीन अलैहिस्सलाम तवज्जो ॾियारी आहे, ईअं कंहिं ॿिए महीने जे लाइ तवज्जो न ॾियाराई वई। जीअं रिवायात में माहे मुबारक जे लाइ अहमियत ऐं अज़मत बयानु थियल आहे, ईअं कंहिं ॿिए महीने जे लाइ अहमियत ऐं अज़मत बयानु न आहे थियल। अगरचे ॿियनि महीननि लाइ बि रिवायतूं आहिनि, जीअं रसूल अकरम फरमाइनि था, शाबान शहरी, शाबान मुंहिंजो महीनो आहे, जेको इन में रोज़ो रखंदो मां पाण उन जी शफ़ाअत कंदुसि। लेकिन इन जे बावजूदि जीअं माह मुबारक जी तरफ़ आइमा मासूमीन अलैहिस्सलाम तवज्जो ऐं तरग़ीब ॾियारी आहे, ईअं कंहिं ॿिए महीने जी तरफ़ तवज्जो ऐं तरग़ीब न आहे ॾियारी। इहो ई सबबु आहे जो रसूल इस्लाम पंहिंजे ख़ुतबा शाबानिया में फरमाइनि था, अय्युहन्नास इन्नहु क़द अक़बल इलैकुम शहरुल्लाहि, बेतहक़ीक़ अव्हां ॾांहुं हिकु अहिड़ो महीनो अची रहियो आहे जेको अल्लाह जो महीनो आहे, जेको ख़ुदा जो महीनो आहे। हाणे जॾहिं उहो अल्लाह जो महीनो आहे, ख़ुदा जो महीनो आहे, त अकेलो नथो अचे, पाण सां गॾु इंसानियत जे लाइ बरकत खणी थो अचे, रहमत खणी थो अचे ऐं मग़फ़िरत खणी थो अचे। ऐं अज़ीज़ान मोहतरम, ॿिए मक़ाम ते रसूल इस्लाम जन इन ई रमज़ानुल मुबारक जी अज़मत में फरमाइनि था, लौ अलिमतुम, अगरि तव्हांखे ख़बर पइजी वञे, अगरि तव्हांखे न माह मुबारक जी अज़मत जी ख़बर पइजी वञे, उन जी क़दुरु ऐं मारिफ़त थी वञे, त तव्हां वध खां वधि अल्लाह ताला जो शुक्रियो अदा कंदव त ए परवरदिगार, तुंहिंजा लख अहसान जो असांजे एतिरे गुनाहनि जे बावजूदि तूं असांखे मग़फ़िरत लाइ, पंहिंजी निजात लाइ अहिड़ो अज़ीम मौक़ो फ़राहम कयो आहे। ऐं ॿिए मक़ाम ते रसूल इस्लाम जन फरमाइनि था त इन शहर रमज़ान शहरुन अज़ीम, त इंसानो, हीउ जेको माह मुबारक अचे थो इनखे घटि न सम्झो, इहो आम महीननि वांगुरु न आहे।
ऐं किथे अव्हां खां इहो फैल सरज़द न थिए, किथे अव्हां खां ईअं न थी वञे जो हिन महीने जा ॾींहं लहज़ा ऐं घड़ियूं बि अव्हां खां ईअं हलिया वञनि जीअं ॿियनि महीननि जा जेको आहे घड़ियूं ऐं लहज़ा इंसानु गुज़ारे छॾींदो आहे। छो जो ही रसूल इस्लाम फरमाइनि था, ही अहिड़ो महीनो आहे युज़ाइफुल्लाहु फीहि अल हसनात, जंहिंमें अल्लाह ताला तव्हांखे हर अमल जो ॿीणो सवाबु ॾींदो। तव्हांजी हर नेकी खे अल्लाह ताला ॿीणो करे छॾींदो। उन जी ख़ुतबे शाबानिया में मां इन जा जुमला पढ़ां त कीअं अल्लाह ताला हर नेकी खे ॿीणो कंदो। रसूल इस्लाम वरी ख़ुतबे शाबानिया में फरमाइनि था, मन अद्दा फीहि फर्ज़न कान लहू सवाबु मन अद्दा सबईन फरीज़तन फीमा सिवाहु मिन अश्शुहूर। ही उहो अज़ीम महीनो आहे, अगरि तव्हां हिन महीने में हिकिड़ी नमाज़ अदा कंदो त अल्लाह ताला तव्हांखे ॿियनि महीननि जे 70 नमाज़ुनि पढ़ियल बराबरि सवाबु ॾींदो। ऐं ॿिए मक़ाम ते वरी रसूल ख़ुदा अॻे जुमिले में फरमाईंदा, वमन तला फीहि आयतुम मिनल क़ुरआन कान लहू मिस्लु अज्रु मन ख़तमल क़ुरआन फी गैरिही मिन अश्शुहूर। अगरि तव्हां हिन महीने में हिकु आयत जी तिलावत कंदो माह रमज़ानुल मुबारक में, त तव्हांखे ॿिए महीने जे ख़तम क़ुरआन बराबरि हिकिड़ी आयत जो सवाबु मिलंदो। हाणे अज़ीज़ान मोहतरम, इते अगरि गौर कजे त इंसान खे ख़तम क़ुरआन जो घणो टाइम खपे ख़तम क़ुरआन कढण जे लाइ। अगरि जेकॾहिं इंसान पंहिंजे रोज़ाना जी मसरूफ़ियत कमकार करे पोइ बि रोज़ाना 3 सिपारा तिलावत करे त बि उन खे ख़तम क़ुरआन मुकमल करण जे लाइ 10 ॾींहं खपनि। ऐं हिकु आयत जे पढ़ण में केतिरो वक़्तु लॻंदो आहे? अधु मिंट, 1 मिंट या अञा बि चंद सेकंड। यानी नतीजो इहो निकितो त जेको सवाबु हासिल करण लाइ तव्हांखे ॿियनि ॾींहंनि में 10 ॾींहं खपनि, उहो सवाबु तव्हांखे हिते हिकु लहज़े में हासिल थींदो। इहा आहे अज़ीज़ान मोहतरम अज़मत माह मुबारक जी। ऐं शायदि इन ई अज़मत जे करे जो यानी हिते हर अमल जो डबल सवाबु, हर नेकी जो ॿीणो सवाबु, ऐं हीउ ख़ुदि ख़ुदा जो महीनो आहे, बरकतुनि सां आयो आहे, रहमतुनि सां आयो आहे, मग़फ़िरतुनि सां आयो आहे। ऐं रसूल इस्लाम फरमाइनि था, अय्यामुहु अफ़ज़लुल अय्यामी, लयाली अफ़ज़लुल लयाली, साअतुहु अफ़ज़लुस साअत। ऐं हीउ उहो महीनो आहे जंहिंजा ॾींहं ॿियनि ॾींहंनि खां अफ़ज़ल, जंहिंजूं रातियूं ॿियनि खां अफ़ज़ल, जंहिंजा लहज़ा ॿियनि ॾींहंनि जे लहज़नि खां अफ़ज़ल। हाणे एॾो अज़ीम महीनो अचे ऐं रसूल इस्लाम फरमाइनि था, पोइ बि जेकॾहिं कोई पंहिंजी मग़फ़िरत न कराए सघे त वरी हिकिड़े जुमिले में रसूल इस्लाम इन तरफ़ इशारो कनि था, फ़इन्न शक़ी मन हरुम मिन ग़ुफ़रानिल्लाहि फ़ी हाज़ा शहरिल अज़ीम। बदनसीब आहे उहो शख़्स जंहिंजे हथनि मां ही महीनो जंहिंजे अॻियां गुज़री वञे ऐं उहो पंहिंजी मग़फ़िरत न कराए सघे। बसि मां आख़िरी 2 जुमिला ख़ुसूसियत जा पढ़ी अव्हांजी ज़हमत तमामु कंदुसि। रसूल ख़ुदा जन फरमाइनि था, ही को आम महीनो कोन्हे, शहरुन हुवा इंदल्लाहि अफ़ज़ल शुहूर, फ़क़ति अल्लाह जो महीनो कोन्हे। अगरि अव्हां राज़ो न्याज़ करे जेकॾहिं अल्लाह सां हम कलाम थियो, आइमा मासूमीन अलैहिस्सलाम खां सवाल कयो त असांखे ॿुधायो त अल्लाह जे नज़दीक सभ खां अफ़ज़ल महीनो कहिड़ो आहे, त रसूल इस्लाम फरमाइनि था, तमामु महीननि मां अल्लाह जे नज़दीक अफ़ज़ल महीनो माह मुबारक आहे, छो जो ही ख़ुदा जो महीनो आहे। इहो ई सबबु हदीस कुदसी में ख़ुदावंद आलम जा जुमिला आहिनि, अस्सौमु ली व अना अजज़ी बिही, रोज़ो मुंहिंजे लाइ आहे, जेको रोज़ेदार आहे उहो रोज़ो रखे थो ख़ालिसतन लिल्लाहियत, ख़ालिसतन मुंहिंजे लाइ थो रोज़ो रखे त पोइ उन जी जज़ा बि मां ॾींदुमि। ऐं ॿी फज़ीलत माह मुबारक जी, हुव शहरुन फ़ीहि दुईतुम इला ज़ियाफ़तिल्लाह, हीउ हिकु अहिड़ो महीनो आहे जंहिंमें अव्हांखे अल्लाह जी महिमानी जी तरफ़ सॾियो वियो आहे। इंसान जेकॾहिं कंहिं वॾी शख़्सियत वटि महिमान वञी थिए त फ़ख़ुर सां कचहरी में न फ़क़ति इहो ॿुधाईंदो आहे त मूंखे फलाणे वॾी शख़्सियत जी दावत हुई, बल्कि उतां जा ताम बि ॻणी ॿुधाईंदो आहे त
त साईं उते ही अंदाज़ हुयो, ही ख़िदमत असांखे फलाणी वॾी अज़ीम शख़्सियत दावत ॾिनी। लेकिन काइनात जो रसूल फरमाए थो ही उहो महीनो आहे जंहिंमें अव्हां महिमान ऐं तव्हांजो मेज़बान ख़ुदि अल्लाह ताला जी ज़ात आहे। अहम नुक़्तो त इहा जेका महिमानी आहे को चंद घंटनि ताईं महदूद कोन्हे, इहा महिमानी चंद ॾींहंनि ताईं महदूद कोन्हे। 3 ॾींहं मुसलसल अव्हां महिमान, अल्लाह ताला अव्हांजो मेज़बान। साईं जॾहिं अव्हां जा 3 ॾींहं अल्लाह ताला जा थी विया, अव्हां जा ॾींहं ख़ुदा जा, अव्हां जूं रातियूं ख़ुदा जूं, त तव्हांजे दस्तरख़ान ते ताम कहिड़ा था लॻनि, बदिले में तव्हांखे नेमतूं कहिड़ियूं थियूं मिलनि। रसूल इस्लाम फरमाइनि था जॾहिं तव्हां अल्लाह जा महिमान बणिजी वियो न, तव्हांजे दस्तरख़ान ते जेके नेमतूं लॻंदियूं उहे मादी ग़िज़ाऊं न हूंदियूं, रूहानी। अनफासुकुम फीह तस्बीह, नौमुकुम फीह इबादत, अमलुकुम फीह मक़बूल, दुआउकुम फीह मुस्तजाब। तव्हांजो साह तस्बीह बराबरि, तव्हांजो हर अमल क़बूल, तव्हांजी निंड इबादत आहे ऐं तव्हांजी हर दुआ क़बूल थी वेंदी। लिहाज़ा असांखे घुर्जे त आइमा मासूमीन अलैहिस्सलाम जी रिवायतुनि खे ॾिसी करे असां इहो सम्झी सघूं था त माह मुबारक हिकु अज़मत वारो महीनो आहे। कोशिशि कयूं जो असां उन जी तयारी सहरी ऐं इफ़्तारी खां वधी करे इबादत ऐं उन जे बरक़ात खां फ़ाइदे वठण जे हिसाब सां कयूं। पंहिंजी तवजो इन जी तरफ़ ॾियारायूं, पंहिंजी औलाद जी तवजो इन तरफ़ ॾियारायूं, ताकी माह मुबारक मां घणे खां घणो इस्तिफ़ादो करे सघिजे। ख़ुदावंद आलम खां दुआ आहे असांखे माह मुबारक जे बरकतुनि खे हासिल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।